ऐं सिंधी ॿोलीअ जी तव्हां ॻाल्हि कई। अॼु ॿोलियुनि में बिगाड़ तव्हां लफ़्ज़ इस्तेमालु कयो। ॿोलियुनि में नवाण ईंदी आहे, पर नवाण तख़लीक़ कबी आहे। नवाण ॿियनि ॿोलियुनि जी लफ़्ज़ पंहिंजी ॿोलीअ में शामिलु करे ऐं हुनखे राइज करणु, इहो ॾोह आहे। जेकॾहिं तव्हां फ़ारसी ॻाल्हायो त सिंध में फ़ारसी ॻाल्हाई वेंदी, को ज़मानो हो सिंध में फ़ारसी ॻाल्हाई वेंदी, असांजे वॾनि फ़ारसी पढ़ी। त उहे सभु ॿोलियूं लाइक़े तहसीन आहिनि जेके दिलुनि जा दरवाज़ा खोलनि थियूं। ॿोलियुनि ते सियासत थींदी कान्हे। समूरी दुनिया जूं जेतिरियूं ॿोलियूं आहिनि उहे क़ाबिल एतिराम आहिनि, छाकाणि त उहे हिक ॿिए खे पंहिंजी राय ॿुधाइण जे लाइ कमु अचनि थियूं। सिंधी ॿोली अहिड़ी ख़ूबसूरत ॿोली आहे, वाहिद ॿोली आहे जंहिंजा एतिरा अखर आहिनि 52। अॼु तमामु उहे सिंधी माण्हू, सिंधी टीवी चैनल वारा, जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू मूंखे, ग़रीब माण्हू शायदि तव्हांखे ॿेराड़ीअ जो ॿार ॿुधाए वेंदो अखर 52। तव्हां चङे भले पढ़ियल लिखियल माण्हू खां, CSS में इम्तिहान वेरवाणे खां पुछो, चओ बाबा सूरत ख़ती त पढ़ी ॿुधाए न, अलफ़म बेबलां बे बकरी पेपल उते तारो बेबल, इहो पढ़ी त ॿुधाए, सॼी ये ताईं न ॿुधाए सघंदा। छो? तव्हांखे जेकॾहिं पंहिंजी ॿोलीअ सां मोहबत न आहे त ॿिए खे बि कोन्हे, छाकाणि त हुनखे पंहिंजी ॿोली आहे। बिल्कुलु सही। सो मोहबत त एन मेरी शमिल जी सुठी हुई न, जेका जर्मनी मां अची शाह जे रिसाले खे सिंधीअ में जर्मन में ट्रांसलेट करे वई, पहिरीं हुन सिंधी सिखी हूंदी न।